बाबा असां सिंधी भी कमाल आहियूं, जंहिं बि शइ जे पोयां पऊं त उन खे पोइ छॾियूं ई न। जीअं एग्जाम्पल वठो दादू शहर जो, जंहिंजे लाइ कुझु मिथ वॾा मशहूर आहिनि। हाणे इन मिथ में केतिरी सदाकत आहे या न आहे उनखे त छॾियो, पर इन जे पोयां दादू शहर जी जेका पंहिंजी रिच हिस्ट्री आहे ऐं दादू जी जेका कॉन्ट्रीब्यूशन आहे सिंध जी हिस्ट्री में, उनखे असां सभु विसारे वेठा आहियूं। सही चवंदा आहिनि त दादूअ में अथव जादू, कहिड़ा कहिड़ा जादू आहिनि अचो ॾिसूं था। 1931 में ब्रिटिश जे दौर में दादू के जेको डिस्ट्रिक्ट कंसीडर कयो। कंहिं टाइम दादू जेको आहे सिंध जो वॾे में वॾो ज़िलो हुयो, जेको लाड़काना डिस्ट्रिक्ट खां स्टार्ट थींदो हुयो ऐं वञी करे कराची सां मिलंदो हुयो। तव्हांजो ॼामशोरो, कोटड़ी, सेवण वारी जेका इहे रीजन्स आहिनि, इहे सभु जेके दादू डिस्ट्रिक्ट में जेके इंक्लूडेड हुयूं। बाद में 21st सेंचुरी जे स्टार्ट में जेको आहे हाणे इहे दादू खे जेको आहे टुकड़ा टुकड़ा कयो वियो ऐं ॼामशोरो खे जेको आहे अलॻि हिकिड़ो डिस्ट्रिक्ट ठाहियो वियो। सिंध जी हिस्ट्री में जेकॾहिं ॾिसूं त सूमरनि ऐं कल्होड़नि जी जेका स्टेट हुयूं, उन्हनि जो जेको सेंटर हुयो उन्हनि जो उहो दादू हुयो। ख़ुदाबाद जेको शहर आहे दादूअ जो, इहो कंहिं टाइम सिंध जो कैपिटल बि रही चुको आहे। खीरथल नेशनल पार्क जेका हिकिड़ी वाइल्ड लाइफ सेंचुरी आहे, जंहिंमें इंडेंजर्ड स्पीशीज खे कंजर्व कयो वेंदो आहे। मंछर लेक जेका पाकिस्तान जी वॾे में वॾी फ्रेश वाटर लेक आहे ऐं मरी ऑफ सिंध गोरख हिल स्टेशन में जेके आहिनि दादू डिस्ट्रिक्ट में मौजूद आहिनि। अच्छा, फूड जे हवाले सां ॻाल्हि कई वञे त दादूअ जो हिकिड़ो हलवो ठहंदो आहे, उहो तमामु घणो फेमस आहे, अगम हलवो। अगरि तव्हांखे कॾहिं बि मौक़ो मिले त इन्हनि जो इहो हलवो खाई ॾिसजो, तमामु ई ज़बरदस्त क़िस्म जो हूंदो आहे। असां पंहिंजी यूनिवर्सिटी लाइफ में खाधो हुयोसीं। मिथ सिथ त जेके आहिनि सभु पंहिंजी जाइ ते, पर हिस्ट्री पढ़ी करे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में आई त दादू जेको आहे सिंध जो वाकई में हिकिड़ो जादुई शहर हुयो।